गुज़िरियल रात खां जारी तेज़ बरसात सबबि नालालई में पाणीअ जी चाड़ ख़तरनि जा सायरन बि वॼाया विया आहिनि। इस्लामाबाद मां ख़बर शामिल करे रहिया आहियूं त वेझियाबादीअ खे महफ़ूज़ हंध ते मुंतक़िल थियण जूं हिदायतूं कयूं वयूं आहिनि। रेस्क्यू लाइ फ़ौज खे तलब कयो वियो आहे। रावलपिंडी ज़िले में हिकु ॾींहं जी मोकल जो ऐलान कयो वियो आहे। शहरियुनि खे गैर ज़रूरी तौर घरनि खां ॿाहिरि न निकिरण जूं हिदायतूं कयूं वयूं आहिनि। मौसमियात खाते वधीक बरसातुनि जी अॻकथी करे छॾी आहे। PDM में अलर्ट बि जारी करे छॾियो आहे। वज़ीर आज़म हंगामी इजलास तलब करे वरितो। MD वासा, कमिश्नर, DC ऐं चीफ सेक्रेटरी पंजाब खां रिपोर्ट तलब कई वई आहे। गुज़िरियल राति खां जारी तेज़ बरसात सबबि नालालई में पाणीअ जी चाड़ थी आहे। ख़तरे जा सायरन बि वॼाया विया आहिनि। वेझियाबादीअ खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल थियण जूं हिदायतूं कयूं वयूं आहिनि। रेस्क्यू लाइ फ़ौज खां मदद तलब कई वई आहे। रावलपिंडी ज़िले में हिकु ॾींहं जी मोकलुनि जो ऐलान कयो वियो आहे। शहरियुनि खे गैर ज़रूरी तौर घरनि खां ॿाहिरि निकिरण जूं हिदायतूं कयूं वयूं आहिनि। मौसमियात खाते वधीक बरसातुनि जी अॻकथी करे छॾी आहे। PDM में अलर्ट बि जारी करे छॾियो आहे। वज़ीर आज़म हंगामी इजलास तलब करे वरितो। MD वासा, कमिश्नर, DC ऐं चीफ सेक्रेटरी पंजाब खां रिपोर्ट तलब कई वई आहे। इन हवाले सां असां सां लाइन ते मौजूदु आहे ज़ुल्फ़िकार घोराबाणी जी। ज़ुल्फ़िकार, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, इस्लामाबाद रावलपिंडी में बरसात वारी सूरत हाल खां पोइ हींअर रावलपिंडी जे अंदरि जेका इमरजेंसी आहे उहा नाफ़िज़ कई वई आहे ऐं शहरियुनि खे घरनि में रहण जी हिदायत बि कई वई आहे। डिप्टी कमिश्नर रावलपिंडी जे तरफ़ां शहर जे अंदरि जेका बरसात खां पोइ वारी सूरत हाल आहे उन हवाले सां नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। हिकु ॾींहं जी मोकल जो ऐलान कयो वियो आहे ऐं इन सूरत हाल खे मुंहुं ॾियण जे हवाले सां हींअर रेन एमरजेंसी जेका आहे उहा शहर जे अंदरि नाफ़िज़ थियल आहे। शहर जे अंदरि जेका सूरत हाल आहे उन में सायरन जेकी वॼाया पिया वञनि, जॾहिं त मस्जिदुनि मां ऐलान बि कया विया आहिनि। शहरियुनि खे आगाह कयो वियो आहे त उहे घरनि ताईं महदूद रहनि। रोड रस्तनि ते जेका सूरत हाल आहे ऐं शहर जे अंदरि जेका पहाड़नि जी सूरत हाल आहे, घिटियुनि जी सूरत हाल आहे, उते पाणी जो जेको वहिकिरो आहे उहो शदीद नज़र अचे थो, जंहिंखे मुंहुं ॾियण जे हवाले सां ज़िले इंतिज़ामिया उते एमरजेंसी नाफ़िज़ कई आहे। पर जेके घर आहिनि, घरनि जे अंदरि बि पाणी जेका आहे उहो दाख़िल थी चुको आहे। हींअर जेका सूरत हाल आहे उन सूरत हाल खे मुंहुं ॾियण जे लाइ ज़िले इंतिज़ामिया जे तरफ़ां रेन एमरजेंसी नाफ़िज़ थियल आहे। मरियम नवाज़ जेका पंजाब जूं CM आहिनि, उन्हनि बि इन हवाले सां इहो ऐलान कयो आहे त शहरियुनि खे घरनि ताईं महदूद रहणु घुरिजे ऐं इन सूरत हाल खे मुंहुं ॾियण जे लाइ ज़िले इंतिज़ामिया कमु करे रही आहे। जॾहिं त इन सॼी सूरत हाल दौरान पाक फ़ौज खे बि हाई अलर्ट कयो वियो आहे सूरत हाल खे मुंहुं ॾियण जे हवाले सां। जॾहिं त रोड रस्तनि ते जेकी वण किरी पिया आहिनि उहे वण हटाइण जो जेको सिलसिलो आहे उहो बि हींअर ताईं नज़र अचे थो। शहर में हींअर जेका बरसाति जो जेको सिलसिलो आहे उहो सिलसिलो हींअर रुकिजी वियो आहे। पर जेका सैलाबी सूरत हाल आहे, बरसाति खां पोइ ॿोॾि वारी जेका सूरत हाल नज़र अचे थी, ख़ासि तौर ते रावलपिंडी वारे पासे, नालालई वारे पासे, उहा बदस्तूर हींअर ताईं असांखे नज़र अचे थी। जी ठीकु आहे, वरी महिरबानी ज़ुल्फ़िकार घोराबाणी तफ़सील ॾियण लाइ।